नाज़रीन बदीन खां अफ़सोसनाक ख़बर ईंदो हलां त बदीन हैदराबाद टैक्सी स्टेशन भरिसां कणिक जे गोदाम में बिजली जी तारनि मां बाहि पाड़ेसिरनि ऐं टैक्सी ड्राइवरनि जी कोशिश सां बाहि विसाई वधीक नुक़सानु थियण खां बचायो वियो। गोदाम जे इंचार्ज सालिम अहमद साफ़ियनि खे ॿुधायो सरकारी करोड़ रुपयनि जी सरकार जी पहल कणिक वॾे पाड़ेसिरनि ऐं ड्राइवरनि जी कोशिश सां बाहि खे विसायो वियो वधीक नुक़सानु थियण खां बचायो वियो आहे। गोदाम जे इंचार्ज सालिम अहमद साफ़ियनि खे ॿुधायो त सरकारी करोड़ रुपयनि जी पहल कणिक पाड़ेसिरनि ऐं टैक्सी ड्राइवरनि जी कोशिश सां अहिड़ी बाहि खे विसाए वधीक नुक़सानु थियण खां बचायो वियो आहे। वधीक यादि रहे त फायर ब्रिगेड 1 कलाक खां पोइ पहुती जंहिं अहिड़ी बाहि खे पाड़े वारनि जी मदद सां विसायो वियो। वधीक ख़बरनि लाइ ॾिसंदा रहो रियल न्यूज़ सोशल मीडिया नेटवर्क आवाम जो आवाज़।